अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम आहियां ख्वाजा नसीमुद्दीन नवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट सां शेयर कंदासीं अहमदपुर खां। अहमदपुर जे क़दीमी मदरसा फैज़ुल हुदा में सालियानी दिस्तारे फ़ज़ीलत ऐं दुआए हाफ़िज़ुल क़ुरान जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में 83 सिपारा हिफ़्ज़ पूरो कंदड़ 5 हाफ़िज़ क़ुरान तालिबनि जी दिस्तार बंदी कराई वई। तफ़सील खां अॻे आगाह कंदासीं त अहमदपुर जे क़दीमी मदरसा फैज़ुल हुदा में सालियानी दिस्तारे फ़ज़ीलत ऐं दुआए हिफ़्ज़ुल क़ुरान जी हिक पुरवकार तक़रीब मदरसे जे मोहतमम हज़रत मौलाना अब्दुल्लाह फुलपोटो पारां मुनक़िद कराई वई। तक़रीब में सिंध जे मशहूर उलमाए करामन हज़रत मौलाना सैयद गाज़ी मोहम्मद परियाल शाह बुखारी, मौलाना अब्दुल गफ़ार मेमण, मौलाना अब्दुर्रहमान सिद्दीकी, मौलाना अब्दुल रशीद नारेजो, मौलाना वारिस अली हैदरी, अब्दुल रब बलोच समेत मशहूर नात ख़्वाननि दिलबर मारफाणी नसरुल्लाह फुलपोटो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब जे महिमान ख़ासि सुन्नी सलामती काउंसिल जे सूबे सिंध जे सदर सैयद मोहम्मद परियाल शाह बुखारी पारां 5 हाफ़िज़ सगोरन ज़ाहिद हुसैन पहोड़, मीर मोहम्मद पहोड़, अबूबकर मीराणी, फरहान पहोड़, ज़ियाउर रहमान फुलपोटो खे 30 सिपारा हिफ़्ज़ पूरो करण ते खेनि दिस्तार बंदी कराई वई। उन मौक़े ते मुक़र्रिरीन ख़िताब कंदे चयो त पंहिंजे औलाद खे क़ुरान पाक जी तालीम ॾियारियो। अल्लाह पाक ऐं उन जे रसूल हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾसियल वाट ते अमल करे पंहिंजी आख़िरत संवारियो। आख़िर में उम्मत मुस्लिमा ऐं मुल्की सलामतीअ लाइ दुआए ख़ैर ऐं ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।